इल्म, अदब, सियासत, समाजी भलाई, तारीख़ ऐं तफ़रीह ते मुश्तमिल अव्हांजो पंहिंजो सिंधी रुख न्यूज़ चैनल ॾिसणु न विसारींदा। तव्हां लाइ हर ख़बर जी सही ख़बर रुख न्यूज़ चैनल। अस्सलाम वालेकुम। नुमाइंदा रुख आखुंद मंसूर अली। अॼु असां डॉक्टर मुख्तार अबड़ो जी अल्ट्रासाउंड क्लिनिक में मौजूदु आहियूं। अमराज़ दिल जो माहिर प्रोफेसर सईद अहमद सांगी, साबिक़ इंचार्ज दिल जो शोबो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणो सां गॾु आहियूं। उन्हनि खां कुझु हाल अहिवाल असां कंदासीं। साईं, तव्हां तालीम केतिरी पिराई ऐं किथे किथे पिराई? साईं, असां ग़रीब उस्ताद जा पुट हुआसीं, पंहिंजे ॻोठ में पढ़ियासीं। विकिया सांगी असांजो ॻोठु आहे, उतां पोइ हिते आयासीं। पायलट स्कूल मां मैट्रिक कईसीं, पोइ गवर्नमेंट डिग्री कॉलेज मां इंटरमीडिएट कईसीं। ख़ुदा जी महिरबानी सां असांजी मार्कूं एतिरियूं आहिनि जो असांखे लियाकत मेडिकल कॉलेज में एडमिशन मिली। उतां MBBS कईसीं ऐं उतां ई वरी कराची वियासीं, NICUD में डिप्लोमा कईसीं। उनखां पोइ वरी वापसि लाड़काणे में आयासीं ऐं हितां वरी ई डेपुटेशन वठी MD कार्डियोलॉजी कईसीं सिंध यूनिवर्सिटीअ मां। माशाअल्लाह। ऐं तव्हां सोशल वर्कर बि आहियो, सोशल कमु बि कंदा आहियो? असांजो कोई ॿियो इन कंहिं सोशल कंहिं इदारे सां तालुक़ु न आहे। बाक़ी असांजो जेको हिकिड़ो आइडिया आहे त असीं लाड़काणे जे जेके सुहिणियूं सुहिणियूं यानी की जॻहियूं आहिनि ऐं उन्हनि खे असीं प्रमोट करण जे लाइ फ़ोटोग्राफी कंदा आहियूं। फ़ोटोग्राफी मुंहिंजो नंढे हूंदे खां शौक़ु आहे, तंहिं करे हितां जा पखी जानवर ऐं सभु जेके सुहिणा सुहिणा इलाइक़ा आहिनि उन्हनि खे असां प्रमोट कंदा आहियूं फेसबुक ते ऐं ॿियनि पंहिंजे दोस्तनि जे ग्रुपनि। तव्हां पंहिंजी डॉक्टरीअ दौरान कहिड़ो कमु कयो? असांजे खे छाकाणि त कार्डियोलॉजी में माण्हू घटि हुया, तंहिं करे असांखे मौक़ा तमामु घणा मिलिया। उन करे पहिरियों मरीज़ जेको लियाकत मेडिकल कॉलेज में कोरोनरी केयर यूनिट स्टार्ट थियो त मां हुनजो रजिस्ट्रार हुयुसि ऐं पहिरियों मरीज़ मां हुते दाख़िल कयो। अहिड़े नमूने सां नवाब शाह में बि कोरोनरी केयर यूनिट मां स्टार्ट कयो ऐं लाड़काणे में बि कोरोनरी केयर यूनिट मां हिते स्टार्ट कयो ऐं सॼी ज़िंदगी हिन लाड़काणे जे कार्डियोलॉजी डिपार्टमेंट जो इंचार्ज रहियुसि 25-30 साल ऐं जेसिताईं हितां ई पोइ मां रिटायर थियुसि। तव्हां सियासत में वास्तो रखो था? असांजो सियासत सां इहो वास्तो आहे त भई न ॾियूं न ॾुखायूं। असांजो वास्तो इहो आहे त असांजा जेके बि सियासतदान आहिनि उहे दिलि जा मरीज़ आहिनि से असां वटि दाख़िल आहिनि। असां उन्हनि खे बचाईंदा आहियूं, थोरी शरीफ़ हुजनि, थोरे गैर शरीफ़ हुजनि। सही। तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो, शुक्रिया।